होर्डिंग डिसऑर्डर यानी शयूं सांभे रखण त मूंखे कॾहिं कमु ईंदियूं। हाणे थोरो थोरो सां हर हिकु माण्हू शयूं सांभे रखंदो आहे। घर में शयूं पियूं हूंदियूं आहिनि सांभे रखंदा आहियूं त मथां वेल वक़्तु कमु अचे। पर जॾहिं असां होर्डिंग डिसऑर्डर जी ॻाल्हि कयूं था पिया त शयूं सांभे रखण जी बीमारी जी ॻाल्हि था कयूं पिया, त उनजो मतिलबु इहो आहे त कुझु माण्हुनि में इहा आदत हूंदी आहे त उहा हिकु त शइ फिटी न करे सघंदा आहिनि, मतां कमु अचे मतां कमु अचे, या ईअं लॻंदो त हीअ शइ कॾहिं त कमु अची सघंदी। ऐं ॿियो कुझु शयूं माण्हू घणी वठी ईंदा आहिनि ॿाहिरों। कॾहिं कॾहिं असां चवंदा आहियूं हुनखे कंपलसरी शॉपिंग बि हूंदी आहे। वेंदा बाज़ारि में त शयूं वठी ईंदा त हीअ कमु ईंदी, चङो हीअ हिनखे कमु ईंदी, हिन खे कमु ईंदी, फलाणे खे ॿार ॼमंदो त कमु ईंदी। हालांकि हुनखे अञा प्रेगनेंसी बि न थी हूंदी, हुनखे ॿार जो सोचींदा त वठी रखो, त पोइ छा आहे उहे सांभे रखंदा शयूं, पोइ वेंदा आहिनि घर भरिजंदा। हे त थी कुझु माण्हू कपिड़नि जे जेको आहे सांभे रखण जी बीमारी, कुझु अख़बारूं सांभे रखंदा आहिनि, कुझु किताब सांभे रखंदा आहिनि। कुझु माण्हू जेके आहिनि मैकेनिकल पुर्ज़नि जूं शयूं पेच स्क्रू सांभे रखंदा आहिनि त कॾहिं कमु ईंदो। हाणे पोइ कुझु इहे जेके सांभे रखणु जेको आहे न, थोरो त ठीकु आहे, कोई बीमारी न आहे, पर जॾहिं एतिरो वधी वञे जो ॾिसजे त माण्हुनि जा कॿट भरिजनि था पिया। हाणे माण्हू जेको आहे जाते काथे सामान थो अचे। कुझु माण्हुनि में त इहो ॾिठो वियो आहे हुननि जा घर भरिजी वेंदा आहिनि। अगरि अपार्टमेंट आहे त हुनमें लंघण जी बि जॻह न हूंदी आहे जॾहिं बीमारी शदीद थी वेंदी आहे इहा। ऐं हिते त कैनेडा अमेरिका में त बाक़ाइदा हुन ते इहो आहे, कॾहिं कॾहिं हुनखे घर में इविक्शन करे छॾंदा आहिनि, कढी छॾंदा आहिनि। अगरि रेंटर हूंदो आहे त तूं जेको आहे घर खे ॿाहिरि लॻी सघे थी, सॼे घर में पना अख़बारूं पयूं आहिनि, तूं हिकिड़ी अख़बार फिटी नथो करे त कॾहिं कमु ईंदी, मथां ईअं कमु अचे। जीअं मां ॿुधायो हुन में ॿ स्टेप हूंदा आहिनि। हिकिड़ो त शयूं सांभणो, पुराणियूं शयूं रखणु त मथां कॾहिं कमु अचे। ॿियो त नयूं शयूं वठी ईंदा वेंदा आहिनि, ऐं उहे कई क़िस्म हर माण्हू जूं पंहिंजूं शयूं हूंदियूं जेके सांभे रखंदा आहिनि। हाणे ॻाल्हि आहे त हिन जो इलाजु कीअं कजे। हाणे इन जे इलाज जा दवाउनि गोरियुनि सां बि हूंदो आहे, पर अक्सर तौर ते ॻाल्हाइण सां तरीक़े सां हूंदो आहे। पहिरियों इहो हूंदो आहे उन माण्हू खे पहिरियों सेखारिबो आहे त फ़ैसिलो वठी सघे, छो त हुनखे फ़ैसिलो वठण में तकलीफ़ हूंदी आहे त हीअ शइ कम जी आहे, मथां कॾहिं कमु अचे। पोइ हुनखे वेही हिकिड़ो जीअं चइबो आहे त भई हीअ शइ जेका आहे सम्झ पोइ 10 सालनि में तोखे केतिरी कमाई आहे। भई 10 साल में अगरि कमु न आई आहे त माना चांस घटि आहिनि त कमु ईंदी, ऐं उहा पोइ मिली बि सघे थी। भला अगरि घुर्बी त मिली वेंदी, उन वक़्तु पोइ वठंदासीं। कुझु चवंदा आहिनि भई हीअ शइ नायाब आहे, मिली न सघे, भई एंटीक शइ आहे, ठीकु आहे, एंटीक शयूं त रखजनि, पर ईअं बि न त सॼा घर भरे छॾिजनि, पोइ उहो ॾुखियो आहे। त हिकु त पहिरियों हूंदो आहे हुनखे फ़ैसिलो करणु सेखारिजे। नंबर ॿियो, हुन सां गॾु थेरापिस्ट वेही करे हुनखे सेखारींदो आहे त पहिरियों हिकिड़ी शइ खे वठिजे। सॼो घर अगरि शयुनि सां भरियो पियो आहे त हिकु कुंड वठिजे। हिकु कुंड में अगरि को माण्हू खे अख़बारूं गॾु थो करे, चलो हिकिड़ी कुंड में वठि त हीअ अख़बारूं तुंहिंजियूं पयूं आहिनि, 10 सालनि जूं अख़बारूं, भई तूं फिटी कर। अॼुकल्ह इंटरनेट जो दौरु आहे, ऑनलाइन तोखे मिली वेंदियूं अख़बारूं। अगरि जेकॾहिं कुझु माण्हू किताबनि जो शौक़ु आहे त भई तोखे किताब ऑनलाइन मिली वेंदा। हाणे त जेको आहे हेतिरा भरिया पिया आहिनि, या त लाइब्रेरी हुजे, पूरी लाइब्रेरी ठाहे रख, पर घर में त जेको आहे इहो कोन ठहंदी न ॻाल्हि। कंहिंखे कपिड़नि सांभण जी बीमारी हूंदी आहे, तकलीफ़ हूंदी आहे, त हुनखे इहो चइबो आहे त पहिरियों हिकिड़ी कुंड खे साफ़ु कर, सॼे घर खे न कर, हिकु कुंड खे वठि, ऐं सोच त पोइ 10 सालनि में हीअ शइ अगरि तूं शर्ट इस्तेमालु न कई आहे त इहा कम जी न आहे, उहा फिटी कर तूं। पोइ इन तरीक़े सां हुन सां अमल, ऐं काफ़ी माण्हू हुन में पोइ कामयाबु थी वेंदा आहिनि, उन्हनि खे हेल्प थी वेंदी आहे, ऐं पोइ ख़ुशि रहंदा आहिनि त भई हाणे घर केॾो साफ़ु थी वियो, न त केॾी पोइ हथ ई न विझंदा आहिनि। चवंदा आहिनि हाणे केरु हथु विझंदो, एॾी भला सॼो घर भरियो पियो आहे, हिन खे केरु छाणींदो, पोइ तंहिं करे हथ ई न विझंदा आहिनि माण्हू हुन में। त इन तरीक़े सां अगरि माण्हू कोशिशि कंदो त काफ़ी माण्हुनि खे फ़ाइदो अची वेंदो आहे। हीअ वीडियो अगरि तव्हांखे पसंदि अचे, हिनखे लाइक कयो, शेयर कयो ऐं सब्सक्राइब कयो। महिरबानी तव्हांजी।